नाज़रीन तबी अहम ख़बर अवां शेयर कंदालूं तो सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जे MP फरियाल टालपुर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा। मुलाक़ात में टंडे अलायार जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई वई। जी नाज़रीन, टंडे अलायार ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो सैयद ज़िया बादशाह जो चवणु आहे। अहम ख़बर आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई वई आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा आहिनि। मुलाक़ात में टंडे अलायार जे सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। टंडे अलायार ज़िलो PP जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो सैयद ज़िया बादशाह जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा। जी नाज़रीन, मुलाक़ात में टंडे अलायार जे सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। टंडे अलायार ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो। हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। अहम ख़बर आहे, सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई वई आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा आहिनि। मुलाक़ात में टंडे अलायार जे सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। टंडे अलायार किलो पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो, इहो चवणु आहे सैयद ज़िया बादशाह जो। ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कंदालूं। हिकु भेरो ॿीहर सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा। मुलाक़ात में टंडे अलायार जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई वई। टंडे अलायार ज़िले में चवणो हो त टंडो अलायार ज़िलो PP जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो। अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई वई आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा विया आहिनि। मुलाक़ात में टंडे अलायार जे सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई आहे। टंडे अलायार ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो, इहो चवणु आहे सैयद ज़िया बादशाह जो। सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह जी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV टंडे अलायार जो रिपोर्टर इम्तियाज़ हुसैन ख़ासकेली असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह रिज़वी जी PP अॻवान फरियाल टालपुर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर तरफ़ां संदसि पुट सैयद समर हसन शाह रिज़वी के म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते खेनि शुक्रियो पिणु अदा कयो आहे। सूबाई वज़ीर समेत संदसि पुटनि सैयद समर हसन शाह रिज़वी ऐं सैयद भूरल शाह रिज़वी PP अॻवान मैडम फरियाल टालपुर के गुलदस्तो ॾेई जेको शुक्रियो अदा कयो। टंडोलिया जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई वई आहे ऐं उन मौक़े ते नामज़द चेयरमैन सैयद समर हसन शाह रिज़वी पार्टी क़यादत जो थोरो मञो ऐं संदसि मुकमल एतमाद करण ते खेसि जेको शुक्रियो अदा कयो आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह रिज़वी जो चवणो त टंडोलिया ज़िलो जेको PP जो किलो आहे ऐं हमेशह रहंदो। अवाम समूरीन पार्टियुनि खे रद्द करे पीपल्स पार्टी खे पंहिंजो वोट ॾेई कामयाब कयो आहे। जी, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। इम्तियाज़ ख़ासकेली नाज़रीन असांखे आगाह करे रहियो हो। ख़बर जे हवाले सां हिकु ॿीहर अवां खे आगाह कंदालूं त मुलाक़ात में सूबाई वज़ीर संदसि पुट समर हसन खे म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन नामज़द करण ते थोरा मञा। मुलाक़ात में टंडे अलायार जी सियासी सूरत हाल ते पिणु तफ़सीली ॻाल्हि ॿोल पिणु कई वई।